दही सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवा GFX चैनल ते भलीकार। उम्मीद तव्हां सभु खैरियत सां हूंदा। जीअं त हींअर रिसेंटली जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा इंटरव्यू हलनि पिया ऐं उनखां अलावा सब्जेक्ट स्पेशलिस्ट जूं नयूं जेके सीटूं आयूं आहिनि उन ते जिन्हनि अप्लाई कयो आहे ऐं लेक्चरार सिंधी जे लाइ अप्लाई कयो आहे ऐं जेके SST जी तयारी कनि पिया जनरल ग्रुप वारा जंहिंमें सिंधी पिणु शामिल आहे। त हिन चैनल ते मूं कोशिशि कई आहे वधि खां वधि सिंधी जो बहितरीनु मवाद तव्हांजे लाइ रखियो आहे ऐं ग्रामर ते बि हिकु प्लेलिस्ट ठाही आहे जंहिं ते फ़ेल खां शुरूआति कई आहे। फ़ेल हिकु इंतिहाई अहम आहे जेको हींअर हलंदड़ जेके इंटरव्यू आहिनि उन्हनि में बि फ़ेल जो जेको आहे पुछियो वञे पियो, ख़ासि करे फ़ेल मुतदी मारूफ़, फ़ेल मुतदी मजहूल ऐं गुज़िरियल केतिरनि ई पेपरनि में जेको आहे उहो फ़ेल अकर तर्क जे बारे में पुछियो वियो आहे। सो अॼु ही वीडियो ख़ासि फ़ेल अकर तर्क जे हवाले सां मूं ठाही आहे। उम्मीद तव्हां हिन वीडियो में फ़ेल अकर तर्क खे सम्झंदा ऐं मिसालनि जे ज़रिए उनखे ॾिसंदा त फ़ेल अकर तर्क छा आहे, फ़ेल अकर तर्क जो सिंधी ॿोली में कहिड़ो किरदारु आहे ऐं उहो सिंधी ॿोली में कीअं इस्तेमालु थींदो आहे। त बग़ैर कंहिं देरि जे हलूं था वीडियो जी स्क्रीन जी तरफ़, ॾिसूं त फ़ेल अकर तर्क छा आहे ऐं उनजो इस्तेमालु कीअं आहे। अकर तर्क लफ़्ज़ जी माना ई आहे बेफ़ाइली। वसफ़ खे ॾिसूं था अकर तर्क जी खे, अहिड़ो जुमिलो जंहिंमें फ़ाइल न हुजे या अहिड़ो फ़ेल कंहिं जुमिले में इस्तेमालु थिए जंहिंमें फ़ाइल न हुजे। मतिलबु अहिड़ो जुमिलो हुजे को जंहिंमें फ़ेल त इस्तेमालु थिए पर उहो फ़ेल पाण सां गॾु फ़ाइल न खणे। फ़ाइल मतिलबु कमु कंदड़ जेको आहे उहो न खणे। मूंखे यकीन आहे त तव्हांखे फ़ाइल मफ़ूल जी ख़बर हूंदी। फ़ाइल माना कमु कंदड़, मफ़ूल माना जंहिं ते कमु थिए। हाणे हिन खे बेफ़ाइली फ़ेल पिणु चइबो आहे। फ़ेल अकर तर्क जी माना आहे बेफ़ाइली फ़ेल या अहिड़ी फ़ेली सूरत जेका अमर हाल, अमर माना हुकम, अमर हाल माना हाल में जेको हुकम ॾे उनखे। मिसाल तौरु सुभाणे वञिबो, पढ़िबो। हाणे ॿियो अकर तर्क जो सुञाणप जे लाइ तव्हांखे इहो ज़हन में रखिणो आहे त अकर तर्क जो जेको फ़ेल हूंदो उन में बो लाज़मी मिलंदो आहे ऐं बो जॾहिं बि तव्हां ॾिसंदा, इहा हिकिड़ी ट्रिक आहे, उनखे तव्हां ज़हन में रखी वेंदा त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त इहो फ़ेल अकर तर्क आहे। हाणे मिसालनि सां वधीक जेको आहे इनखे वाज़े कयूं था। मिसाल तौरु फ़ेल अकर तर्क जा मिसाल, सुभाणे कराची वञिबो। हाणे इहो अमर इस्तक़बालिया में आहे, माना चवे पियो त मुस्तक़बिल में कमु थींदो। हाणे तव्हां हिन जुमिले में नोट कंदा त सुभाणे कराची वञिबो, केरु कराची वेंदो, फ़ाइल कहिड़ो आहे, का ख़बर न आहे, सिर्फ़ु अमर ॾिनल आहे ऐं हिन में जेको हुकम ॾिनल आहे ऐं हिन में तव्हां नोट कयो हूंदो फ़ाइल को बि कोन आहे। बाक़ी कराची जेको आहे उहो मफ़ूल आहे, उन ते कमु थींदो। कराची वञिबो, वञिबो। हाणे फ़ेल जेको वञ आहे उनखे बो मिलाइण सां थी वियो फ़ेल अकर तर्क। झूले में झूलबो, हाणे बो फ़ेल अकर तर्क झूलबो। तव्हां नोट कयो हूंदो त मथियनि जुमिलनि में फ़ाइल मौजूदु न आहे ऐं बो जो फ़ेल में इस्तेमालु थियलु आहे। त अहिड़नि जुमिलनि खे छा चइबो आहे, अकर तर्क जुमिला चइबो आहे ऐं अहिड़ा जेके फ़ेल बो वारा अची वञनि त उन्हनि खे फ़ेल अकर तर्क चइबो आहे। मूंखे उमेदु आहे त हीउ तव्हांखे हाणे क्लियर थी वियो हूंदो त फ़ेल अकर तर्क छा आहे। इंशाल्लाह नए वीडियो में वरी कंहिं नए टॉपिक सां गॾु, कंहिं नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं तव्हांजे पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत।